तुम कितने भुट्टो मारोगे, हर घर से भुट्टो निकलेगा। मैं इक़्तिदार बज़ाते खुद जुल्फ़िकार अली भुट्टो के लिए नहीं चाहता था। मैं इक़्तिदार गरीबों के लिए चाहता था। मैं इक़्तिदार मेहनतकशों के लिए चाहता था। मैं इक़्तिदार आवाम के लिए चाहता था। मैं इक़्तिदार आपके लिए चाहता था। प्यारा दोस्तों, झूलेलाल जी तव्हांखे ख़बर आहे त अॼु 4 अप्रैल आहे। अॼु असांजी तारीख़ जो स्या तरीन ॾींहुं आहे। अॼु असां खां असांजो महबूब क़ाइद लीडर जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खसियो वियो। जीअं त भुट्टो साहब एशिया त ठहियो, पर दुनिया जो हिकु मुदब्बर, ॾाहो, मुनफ़रद ऐं बहादुर लीडर हो। अहिड़ा लीडर सदियुनि में पैदा थींदा आहिनि जंहिंखे तारीख़ जो रुख मोड़े छॾंदा आहिनि। उहो लीडर असां खां राति जी तारीकी में फांसी ॾेई राति जो बिना वारसनि जे मड़ खे दफ़नायो वियो। उहो भुट्टो साहिबु मरणो ई कोन हो, शहीद मरंदा ई कोन, पर अॼु बि भुट्टो साहिबु ॻड़ी ख़ुदा बख़्श मां हिननि हुक्मराननि खे ललकार करे थो त ॾिसो, आऊं अॼु बि ज़िंदा आहियां ऐं तारीख़ में सदियुनि ताईं आऊं ज़िंदा रहंदुसि। तुम कितने भुट्टो मारोगे, हर घर से भुट्टो निकलेगा। अचो त पेरा खणूं त भुट्टे जो ॾोह छा हो। छा भुट्टे जो ॾोह इहो हो जो हुन ॿ अधु पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो। छा भुट्टे जो ॾोह इहो हो जो हुन हिन मुल्क खे एटमी ताक़त ठाहियो। छा भुट्टे जो ॾोह इहो हो जो हुन 90,000 जंगी कैदी जेके इंडिया वटि क़ैद हुआ हुननि खे छॾायो। छा भुट्टे साहिब जो ॾोह इहो हो जो हुन 5,000 मैल फतह थियल इलाइक़ो वापसि वरितो। छा भुट्टे जो ॾोह इहो हो त हुन 73 जो आइन ॾिनो। छा भुट्टे जो ॾोह इहो हो त हुन सनअतकारनि जी हिकटी टोड़ी। छा भुट्टे जो ॾोह इहो हो त हुन ग़रीब हारियुनि खे ज़मीन वठी ॾिनी। छा हुन जो ॾोह हो त हुन ग़रीबनि खे ॻाल्हाइणु सेखारियो। ये कौम दुनिया का लोहा बनेगी। कबूल है आपको, इस कौम को दुनिया का लोहा बना के करेगी। या छा हुन जो ॾोह हो त हू सिंधी हो। इन ते अमी गौर करियो। काफ़ी ॾींहंनि खां मां अव्हांजे मशहूरु शहर कंबर जो दौरो न कयो आहे। न छड़ो कंबर शहर जो दौरो न थियो आहे, पर तव्हांजे तालके जो बि दौरो न करे सघियो आहे। हिन जा कारनामा तारीख़ में यादि रहंदा। हिन पाकिस्तान में शनाख्ती कार्ड मुतारिफ़ करायो, पासपोर्ट जा रिफॉर्म कया, लेबर पॉलिसी ठाही, फॉरेन पॉलिसी ठाही। ही ॾींहुं राति सिर्फ़ु पंहिंजे ग़रीब आवाम लाइ पतोड़ींदो रहियो। तूफ़ान हुजे, ॿोॾि हुजे, केॾी बि मुसीबत हुजे, भुट्टो साहिबु हुननि मारूअड़नि जे विच में हूंदो। ऐं पोइ वक़्तु फेरो खाधो, इहे शयूं बर्दाश्त न थियूं ऐं हिन जो तख़्तो हिन जे ई वक़्त जो
फ़ौज जो सिपह सालार जनरल जावल ऊंधो कयो। हिन खे खून जे कूड़े केस में फासाए अदालत ज़रिए ज़ोरी अदालती क़तल कराए हिन खे फांसी ॾिनी ऐं पोइ जजनि बि इक़रार कयो त इहो असां खां ज़बरदस्ती करायो वियो हो। फ़ौजी आमिर न फ़क़ति हिन खे फाही ॾिनी पर हिन जे कारकुननि खे फाहियूं, कोड़ा, जेलूं, पर को अहिड़ो तशद्दुद न हो जो हुन न कयो हुजे। उन वक़्त जा जेके माण्हू आहिनि हुननि खे यादि हूंदो त केतिरी न हिन पार्टी जे पोयां बाह ॿारे ॾिनी हुई। संदसि न्याणी ऐं घरवारी खे तशद्दुद करे जेलनि में वाड़ियो वियो ऐं पोइ हिन जा 2 पुट शहीद कया विया ऐं संदसि न्याणी शहीद राणी बेनज़ीर साहिबा खे बि शहीद कयो वियो। अॼु बि भुट्टो साहिबु माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे, ज़िंदा रहंदो। ही सिंध ॼाओ मरणो मरी वियो पर आण न मञाई। अॼु बि सिंध पंहिंजे हिन कूंदर ते फ़ख़ुरु करे थी ऐं सिंधी माण्हू अॼु बि जीअं भुट्टो जो नारो हणनि था ऐं हिन जा शीदाई आहिनि। सिंधी माण्हू हिन खे सदियुनि ताईं कोन विसारे सघंदा। We will fight. We'll go back and fight. My country hearkens for me. Why should I waste my time here in the Security Council? I'm going. चङो मोकिलाणी कोन्हे तेसिताईं अल्लाह वाहे। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है।